अदा सही साहब हेठो छावन जा नंबर आए दरवाज़ो हे ॾिसो केॾो पाणी आहे कुछ अञा एतिरो पाणी पोयां आहे 15 ॾींहंनि ताईं। जी साईं ॾाढो ख़तरो आहे साईं, हेॾो पाणी वॾो ज़ोर आहे। ऐं घणा ॾींहंनि ताईं हलंदो इहो? 8 मेयूं लुड़ी वयूं हाणे। न घणनि ॾींहंनि ताईं हलंदो इहो चवंदा साईं हे 15 ॾींहं हलंदो। हे ॾिसो सही साहब हे ॾिसो तव्हां अञा चओ था न आहे पाणी, हे चओ था अञा न आहे कुझु बि न आहे, गुज़री वेंदो हे गुज़री वेंदो। हे पुल कीअं न लुटंदी हूंदी न ते पुल। सही साहब हे ॾिसो अञा 15 ॾींहंनि ताईं इहो चवंदा ॿोध एतिरी इन खां वधीक जारी रहंदी। हे तव्हां अञा चओ था 7-8 लख क्यूसिक पाणी आहे, तव्हां हे 7-8 क्यूसिक थो लॻे तव्हांखे पाणी? साईं हे वधीक आहे। हा हे मीडिया घटि थी ॿुधाए। हा हे असल में वधीक पाणी आहे। अल्लाह आराम करे बसि। हे ॾिसो आवाम खे चओ दुआ करो बसि, अल्लाह आराम करे। हे न चओ त तव्हां हे हीअं हे पुल जो छा कंडीशन आहे, तव्हां छा था चओ पुल जे लाइ? पुल अची पुगी आहे रोड ताईं ऐं वॾी ॿुधी आहे त हेवी जॾहिं गाॾी थी वञे त पोइ छा थो थिए? हेवी गाॾी जंहिंमां ट्रक लंघे थी त पुल बाक़ाइदा हिले थी। अच्छा बाक़ाइदा हे ॾिसो